अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। अफ़सर नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं ठठ गारिश लॻ ॻोठ अबन चांडीअ में बिजली जो करंट लॻण सबबि माउ 2 ॾींहं समेत फौत। पनखे जे वारनि मां करंट लॻण खां पोइ माउ खे बचाईंदड़ संदसि 2 धीअरूं बि करंट लॻण सबबि फौत थी वियूं। नाज़रीन, तव्हांखे असां अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं ठठ गारिश लॻ ॻोठ अबन चांडीअ में बिजली जो करंट लॻण सबबि माउ 2 धीअरूं समेत फौत। पनखे जे वारनि मां करंट लॻण सबबि माउ खे बचाईंदड़ संदसि 2 धीअरूं बि करंट लॻण सबबि फौत थी वियूं। नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं ठठो गारिश लॻ ॻोठ अबन चांडीअ में बिजली जो करंट लॻण सबबि माउ 2 धीअरुनि समेत फौत। पनखे जे वारनि मां करंट लॻण खां पोइ माउ खे बचाईंदड़ संदसि 2 धीअरूं बि करंट लॻण सबबि फौत थी वियूं। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते बि ॾिसी सघो था। पोइ हाणे मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।